अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में अॼु असां तव्हांजे लाइ ठाहींदासीं मज़ेदार लेम्ब कढ़ाई। हीअ दुंबे जी कढ़ाई ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्याले में असां वटि आहे दुंबे जो गोश्त 1 किलो। ऐं हाणे असां गोश्त खे प्रेशर कुकर में विझंदासीं। पाणी विझूं था 1/2 लीटर। वॾो फोटो आहे 1 अदद। लौंग विझूं था 5 खां 6 अदद। लूणु विझूं था 1 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ गोश्त खे प्रेशर कुक कंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ प्रेशर कुक कयो आहे। हाणे हिकु फ्राइंग पैन में तेल विझूं था 1/2 कप। थूम जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। ऐं हाणे कुझु सेकंड्स जे लाइ पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, कुछ सेकंड्स जे लाइ असां विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था उबलियल गोश्त ऐं गोश्त खे 2 खां 3 मिनट्स जे लाइ पचाईंदासीं। गोश्त खे 2 खां 3 मिनट्स जे लाइ पचायो आहे। हाणे असां विझूं था गोश्त जी यखनी, जंहिंमें असां दुंबे जे गोश्त खे उॿारियो हुयो। यखनी विझण खां पोइ असां गोश्त में उॿार चाढ़ींदासीं ऐं जीअं ई उॿार ईंदो त हाणे असां विझूं था लूणु 1 टीस्पून। हेड विझूं था 1/2 टीस्पून। जीरे जो पाउडर आहे 1 टीस्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कंदासीं। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ तेज़ बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ तेज़ बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था 4 अदद वॾी साइज़ जा कटियल टमाटा। टमाटा विझी मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था सुकनि धाणनि जो पाउडर 1 टेबल स्पून। कारनि मिर्चनि जो पाउडर 1 टीस्पून। ऐं हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे टमाटनि खे चङी तरह सां मैश कंदासीं। टमाटा मैश करे मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था सावा मिर्च 5 खां 6 अदद। ऐं 5 खां 6 मिनट्स जे लाइ तेज़ बाहि ते पचाईंदासीं। पंज खां 6 मिनट्स जे लाइ तेज़ बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था गरम मसाले जो पाउडर 1 टीस्पून। ऐं हाणे असांजी मज़ेदार लेम्ब कढ़ाई सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कंदा तव्हांखे असांजी जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।